साथियों अस्सलाम वालेकुम मौजूद जीएसएन साथी उम्मीद है त तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था 2020 जी बजट ते। कल्ह पेश थी आहे बजट जेका पंजाब खे ॾिनी अथनि उहा 47% ॾिनी अथनि, जेका सिंध खे ॾिनी अथनि उहा 20 खां 22% ॾिनी अथनि। 1 खरब 52 अरब माना 152 अरब सिंध जी बजट मां वफ़ाक़ हिन बजट में कटियो आहे। कोरोना थी सभ खां घणे में घणो नुक़सान पहुतो मज़दूर खे, सभ खां घणो नुक़सान पहुतो हारी खे। कोरोना साबित कयो असां माण्हू नाॾो त मेडिकल जी पाकिस्तान ऐं सिंध में खोट आहे, डॉक्टरनि जी खोट आहे, हॉस्पिटलुनि जी खोट आहे, वेंटिलेटरनि जी खोट आहे, मेडिकल यूनिवर्सिटियुनि जी खोट आहे। इहो असांखे ॿुधायो कंहिं कोरोना। हिन बजट में उम्मीद हुई त डॉक्टरनि लाइ बजट वधंदी, हिन में हुई त सिहत लाइ बजट वधंदी, हिन बजट में वधीक उम्मीद हुई त तालीम लाइ बजट वधंदी। मिसाल तालीम लाइ बजट वधंदी त यूनिवर्सिटियूं क़ाइमु थींदियूं, कॉलेज क़ाइमु थींदा, मेडिकल कॉलेज क़ाइमु थींदा, यूनिवर्सिटियूं क़ाइमु थींदियूं, नौजवान उन्हनि में पढ़ंदा, नौजवान उन में तालीम हासिल कंदा ऐं डॉक्टर बणबा। जॾहिं डॉक्टर बणबा त अहिड़नि वबाउनि अहिड़नि बीमारियुनि ते कंट्रोल थींदो। पर हिननि उहा बजट वधाई कोन। मिसाल तौर माकड़ हिन हाणे आई आहे न, मां अॻे बि चयो त हे जेका माकड़ आई आहे हीअ हारनि जा बचा खाई वेंदी, हीअ हारनि जा फसल खाई वेंदी, हीअ हारनि जा घर खाई वेंदी। उन लाइ हिननि छा बजट रखी? कुझु कोन। पूरियत लाइ बजट कहिड़ी आई? कुझु कोन। मज़दूर लाइ बजट में छा रखियो वियो? कुझु कोन। भला जेको नौकिरी माण्हू करे थो, नौकिरी कंदड़ माण्हू मुलाज़िम आहे, भले उहो DIG हुजे, मुलाज़िम आहे न, जेको सुबुह खां शाम ताईं जो घर जंहिंजा बच्चा, जेको पुलिस वारो आहे, सिपाही आहे, मास्तर आहे, उस्ताद आहे, जज आहे, जेको बि जहिड़े बि उहिदे में आहे उहो मुलाज़िम आहे, बैंक में नौकिरी थो करे। उहो जेको साल सॼो सुबुह जो ॿिया सभु कम छॾे केॾा बि हुजनि वेझी घरां निकिरी अचे हुन नौकिरी ते वेहे थो, उहो कमु करे थो। उन जी उमीद हूंदी आहे त जेको साल सॼो कमु कयो आहे इन में मुंहिंजी हिन बजट में पेंशन वधंदी, पघार वधंदी, उन में थोरे मिक़दार में। हीअ वाहिद पाकिस्तान जी बजट आहे जंहिंमें उन नौकिरी कंदड़ मुलाज़िमनि लाइ 1 रुपयो बि न वधायो वियो आहे। बजट उन माण्हुनि जी वधाई अथनि जंहिंजो न कोरोना सां तालुक आहे, जंहिंजो न हिन माकड़ सां तालुक आहे, जंहिंजो न मज़दूरनि सां तालुक आहे। अवाम दुश्मन बजट पेश कई अथनि सिंध हुकूमत खे। सिंध जे माण्हुनि खे, हिन पाकिस्तान जे माण्हुनि खे हिन बजट ख़िलाफ़ ॻाल्हाइणु खपे। पढ़ियल लिखियल अदीब दानिशवरनि खे, जेके लेखक आहिनि उहे लिखनि, जेके माण्हू वर्कर आहिनि उहे एतिजाज कनि। हीअ अवाम दुश्मन बजट आहे। हे हुकुमरान हिन धरतीअ जे माण्हुनि खे ईअं ॻीह खाई वेंदा जीअं जानवर नंढनि जानवरनि खे ॻीह खाई वेंदा आहिनि जेकॾहिं मुतहद नथा थियूं त। तव्हां जियोग्राफी जा चैनल ॾिसंदा हूंदा न, उते जॾहिं सान ॿकर घणा गॾु थींदा आहिनि त शींहं जहिड़ो जानवर बि हुन मथां हमिलो न करे सघंदो आहे। उहो इन करे जो मुतहद हूंदा आहिनि। जेकॾहिं पाण मुतहद नथा थियूं, पाण गॾिजूं नथा, त अहिड़े क़िस्म जी जेका हींअर बजट पेश थी आहे, हीअ जेका 2020 जी मथीं बजट में इन खां वधीक नुक़सान पवंदो आहे। सिंध हुकूमत खे हिन बजट ख़िलाफ़ एहतजाज करणु खपे। सॼी सिंध जे सॼे पाकिस्तान जे माण्हुनि खे हिन बजट खे रद्द करणु खपे, नामंज़ूर करणु खपे। छो जो इहा बजट अवाम दुश्मन आहे, पोरियो दुश्मन आहे, मज़दूर दुश्मन आहे, शागिर्द दुश्मन आहे, सिंध दुश्मन आहे। हिन बजट में कंहिं बि क़िस्म जी न सिंध लाइ फ़ाइदो आहे, न शागिर्दनि लाइ फ़ाइदो आहे, न उस्तादनि लाइ फ़ाइदो आहे, न हारनि लाइ फ़ाइदो आहे, न मज़दूरनि लाइ फ़ाइदो आहे। हीअ अहिड़े क़िस्म जूं जेकॾहिं बजटूं पेश थियूं त ऐं गारंटी सां चवां थो त पोरियत ऐं मज़दूर तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। बजट पाण खे घटि में घटि मूंखे इहा क़ाबिल क़बूल बजट कोन्हे का। हीअ सिंध जे माण्हुनि खे बजट क़ाबिल क़बूल कोन्हे का। हिन बजट में सभ खां वॾे में वॾो नुक़सान सिंधी माण्हुनि ऐं सिंधी क़ौम खे पियो आहे। त पाण खे हिन बजट ख़िलाफ़ 1-2 मिंटनि जो, 5 मिंटनि जो जेके यूट्यूबर हो, जेके टिकटॉक ठाहियो था, फेसबुक हलायो था, जहिड़े बि क़िस्म जो सोशल मीडिया ते हलायो था, त उन ख़िलाफ़ 1 सिट जो, 1 वीडियो जो, 1 मिंट जो एहतजाज रिकॉर्ड करायो त हीअ बजट असांखे क़ाबिल क़बूल न आहे। उहा बजट क़ाबिल, हर उहा बजट असांखे क़ाबिल क़बूल न हूंदी जंहिंमें मज़दूर पोरियत माण्हू लाइ को पैकेज ऐं रिलीफ न हूंदो। हिन में त आहे ई कोन, हिन में वधीक नुक़सान आहे। 152 अरब रुपया सिंध जो कटियो अथनि मुख़्तलिफ़ शोबनि में। 75% सिंध हिन वफ़ाक़ खे, हिन मुल्क सॼे खे पालींदी आहे। 75%। मिसाल तौर साल में 500, मिसाल थो हिकिड़ो रखां, 500 रुपया तव्हां हिकु माण्हू खे ॾियो त मां तव्हांखे ॾियां थो भाई बंदी में, दोस्ती में, पाण गॾु आहियूं, पाण हिकिड़ो मुल्क आहे, हे तव्हांखे ॾियूं था त सभु मिसकिन पोरियत माण्हू सभु गॾिजी खाईंदासीं। 500 रुपया तव्हां ॾियो ऐं हो मोट में तव्हांखे घणा पैसा ॾे? 22 रुपया।
नाइंसाफ़ी न हूंदी जेको तय थियल हूंदो उन खां वधीक उहो कटींदा हरबनि तरीक़नि सां कटींदा रहंदा हर भेरे कटींदा रहंदा जेकॾहिं तव्हां न ॻाल्हाईंदा तव्हां चुप रहिया त पाण खे एतिजाज करणु खपे 75% बजट था ॾियूं असां सिंध पाले थी सॼे मुल्क खे मोट में 22% था ॾियो उन 22% मां बि अलाए केतिरनि तरीक़नि सां 100 अरब रुपया तव्हां बजट कटे छॾियो असां चुप करे कोन वेहंदासीं ॻाल्हाईंदासीं ऐं सिंध हुकूमत खे हिन ख़िलाफ़ ॻाल्हाइणु खपे एतिजाज करणु खपे असेंबली जे फ्लोरनि ते ॻाल्हायो त इहा तमामु दुश्मन बजट आहे जेका असां सिंधी माण्हुनि खे घटि में घटि ऐं पाकिस्तान जी अवाम ऐं पाकिस्तान जे पुरियत ऐं पाकिस्तान जे मज़दूरनि खे क़ाबिले क़बूल न आहे ऐं जेके बि मुलाज़िम नौकरियुनि में आहियो उहे हिन ख़िलाफ़ एतिजाज करियो दांह करियो रड़िक करियो लिखो त हीअ क़ाबिले क़बूल बजट न आहे हक़ मौजूद GSN